जिला रिपोर्टर डाम शोरूम मोहम्मद सफर सेवाणी सेवण में एसएसपी कैंप ऑफिस सेवण में एसएसपी जिला डाम शोरूम मोहतरम तारिक नवाजी अगवाणी में मोहर्रम अल हराम जी आशूरा के ॾींहं में अमन अमान बहाल रखण जे लाइ हिकु मीटिंग रखी वई जंहिंमें आर्मी ऑफिसरनि मेजर असर डीएसपी सेवण एसएचओ सेवण लाइ एनफोर्समेंट एजेंसियुनि जे जवाननि जुलूसनि जी परमिनेंट होल्डरनि अंजुमन शहजादा अली असगर सेवण जे वफ़द सां मीटिंग कई। हिन मीटिंग में अंजुमन शहजादा अली असगर सेवण जे हाजी मोहम्मद हसन सोलंकी परवेज़ अहमद सुमरो निज़ाकत अली शेख मेहरान सागर ख़ास करे जिन शिरकत कई। उन खां अलावा हिन मीटिंग में केतिरनि शिया फ़िरक़े सां ताल्लुक़ रखंदड़ ॿियनि तंज़ीमुनि जे अॻवाननि जिनमें सैयद मोनी शाह डॉक्टर मोहम्मद इकबाल सफदर नजवी ऐं ॿियनि केतिरनि अॻवाननि बि हिन मीटिंग में शिरकत कई। एसएसपी ज़िला ॾाम शोरो पारां मोहर्रम अल हराम जे सिलसिले में निकिरंदड़ जुलूसनि जे फुल प्रूफ सिक्योरिटी जी ख़ातिरी कराई ऐं चयो त अमन अमान बहाल रखण सां असांजो फ़र्ज़ु आहे सिक्योरिटी ते को बि कंप्रोमाइज़ न कयो वेंदो।